रहमतुल्लाह अलैह जंहिंजे ख़ुदा ते ऐं संद वॾी क़ुर्बानी आहे। 7 जुलाई 1972 ईस्वी ते जॾहिं सिंध असेंबलीअ सिंधी ॿोलीअ जो जेको असां करारदाद पास कई त ॿिए धुर खे बाहि लॻी वई ऐं साम्हूं बि जेको आहे उर्दू का जनाज़ा जा रहा त इन शहीद अब्दुर्रज़ाक़ उन ख़ुशीअ में जेको आहे जेको सिंध असेंबली बिल पास कयो त बाबा सिंधी ॿोली हाणे दफ़्तरी ॿोली रहंदी त उन उते जलसो थोरो कयईं ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयईं त उन खां ॾाढो चिड़ी पिया ऐं महीनो पूरो जेको थियो 7 जुलाई ते सिंध असेंबली सिंधी ॿोलीअ जो बिल पास कयो आहे ऐं 7 अगस्त 1972 ते खेनि जेको आहे शहीद कयो आहे। ऐं पाण इन महीने जे अंदरि GM ने बि ख़ुदि ख़त लिखिया त साईं हाणे सिंधी ॿोलीअ ते जेको बिल पास थियो आहे ते अमल करायो बल्कि इन खां वधीक करायो त उहे GM साहिब शहीद अब्दुर्रज़ाक़ जा ख़त जेके आहिनि पंहिंजे किताब ते मां पंहिंजे किताब में ॼाणाया आहिनि त हींअर असांजी अज़ीम वरसो आहे पूरी सिंध जो वरसो आहे पर असांखे मोराइनि खे हिन ते वॾो फ़ख़्रु आहे जो असांखे अहिड़ी शख़्स ऐं सिंधी ॿोलीअ जो पहिरियों शहीद आहे त सिंधी ॿोलीअ ते जेको हाणे आहे PPP जी हुकूमत बिल पास PPP हुकूमत अॼु ॾींहं ते उन 7 जुलाई ते जेको बिल पास थियो उहो न बहाल कराए सघी ऐं असांजो 7 अगस्त ते शहीद जवान थी वियो 24 साल 10 महीना खां 10 ॾियारा उमिरि बसि नंढड़ी उमिरि में नंढड़ो बचिड़ो 24 साल जी उमिरि में या पोड़ा 25 साल जी उमिरि में हीअं शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरे के अॼु असां सुख सलाम पेश करण लाइ उन ख़राज तहसीन पेश करण लाइ आया आहियूं। शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरो 1972 में ॿोली वारनि फ़सादनि में शहीद कयो वियो ऐं सिंध जी जदीद तारीख़ जे अंदरि जिथे बंगालियुनि पंहिंजी ॿोलीअ लाइ जदोजहद कई क़ुर्बानियूं ॾिनियूं उते सिंध जे माण्हुनि बि क़ुर्बानियूं ॾिनियूं। अॼु जेकॾहिं सिंध जे अंदरि सिंधी ॿोली क़ाइमु आहे कंहिं न कंहिं सूरत में कंहिं न कंहिं हद ताईं हुन में शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरे जी शहादत जो नतीजो आहे ऐं सिंध जे अदीबनि खे सिंध जे माण्हुनि खे जस आहे त उहे अॼु उनखे यादि कनि पिया ऐं अहिड़नि शख़्सियतुनि खे यादि कजे त जीअं असांजा सिंध जा नौजवान हितां इंस्पायरेशन वठनि त असां वटि अहिड़े क़िस्म जा दोस्त हर एक इंसान ते 3 शयूं हावी रहियूं वतन ॿोली ऐं मज़हब। शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरो सिंध जो उहो अमर किरदारु हो जंहिं वतन ऐं ॿोलीअ जे लाइ ख़िदमत कई ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई ऐं शहादत माणी। असां अॼु साईं जेको असांजो मुहक़िक़ आहे तारीख़दान आहे सुठो अदीब आहे साईं रसूल बख़्श गचेराई उनजी अॻुवाणीअ में अॼु आयासीं गुलनि जी चादर चाढ़ीसीं दुआ घुरीसीं ऐं सिंध सां जेकी हींअर हालत थिए पई त सिंध जी जेकी कंडीशन आहे उहा ॾाढी क्रिटिकल कंडीशन आहे। सो असां अहिड़नि ई अज़ीम इंसाननि खां इंस्पायरेशन वठी ऐं असां नौजवाननि खे ॿुधायूं त असां पंहिंजी ॿोलीअ जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ कीअं ख़िदमत करे सघूं था। सो अॼु इहो हिकिड़ो ॾिहाड़ो हो उनखे यादि कयोसीं। क़ौम जो विरसो हूंदा आहिनि। शहीद अब्दुर्रज़ाक़ सुमरो सिंध जो पहिरियों ॿोली जो शहीद हुयो ऐं अॼु जंहिं क़ौम जे नौजवाननि बुज़ुर्गनि अदबी लॾे दोस्तनि जीअं उनखे यादि कयो आहे मां सम्झां थो त हीअ जेसीं ताईं क़ौम हूंदी एसी ताईं ज़िंदा हूंदी।